नाज़रीन, टिंडोॼाम में ज़ाल ऐं पुट खे साड़े मारींदड़ जवाबदार आमिर मेमन जेल में आपघात जी कोशिश कई आहे। इन हवाले सां वधीक अपडेट करण जे लाइ असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे इमरान सोहो। जी इमरान, छा तफ़सीलात आहिनि? जी बिल्कुलु, टिंडोॼाम जे वर्कशॉप वारे इलाइक़े में कुझु ॾींहं पहिरियां जेको आहे ज़ाल ऐं पुट खे बाहि ॾेई साड़े मारींदड़ जवाबदार आमिर मेमन पारां सेंट्रल जेल हैदराबाद में आपघात करण जी कोशिश कई आहे, जंहिंखे नाज़ुक हालत में सिविल अस्पताल हैदराबाद इलाज लाइ नयो वियो आहे। जॾहिं त ज़रियनि वटां मालूम थियो आहे त आमिर मेमन जेको जेल में हो, तंहिंखे इहा ख़बर कान हुई त हुनजी जेका ज़ाल ऐं ॿार जेके आहे उहो फोत थी चुका आहिनि। ज़रियनि असांखे इहो ॿुधायो त हू इंतिहाई दिलि बर्दाश्त न थी पंहिंजे पाण खे मारण जी कोशिश कई आहे, जंहिंजी तबियत इंतिहाई जोई आहे। जॾहिं त जवाबदार जेको आहे कुझु ॾींहं पहिरियां ई पंहिंजी ज़ाल अम्बरीन मेमन ऐं जेको ॾेढ वरनि जो पुटु आहे सुमेर मेमन, तंहिंखे बाहि ॾेई मारियो हो। जॾहिं त जेका आहे अम्बरीन मेमन उहा हैदराबाद में पहुची वई हुई ऐं जेको हुनजो पुटु आहे ॾेढ वरनि जो उहो जेको आहे कुझु वक़्तु इलाज लाइ कराची अस्पताल हो, पर उहो बची न सघियो। ऐं जॾहिं त जेका मक़तूल औरत आहे अम्बरीन मेमन, जी भाउ जी फरियाद ते जेको आहे टिंडोॼाम थाणे ते केस दाख़िल थियल आहे ऐं उन ई जे हवाले सां ई जेको आहे आमिर मेमन हैदराबाद जेल में क़ैद आहे। जी इमरान, अवां जी महिरबानी।